इन में असां जो आवाज जो ख्वाहिशूं कम न थियूं अचनि इन मंझि मुंहिंजे रब जो फ़ैसिलो कम में अचे थो। मुझी नियत पोएं साल हुई त आउं जमायत के अंदर वेंदुसि पर मुझे रब के मंजूर न हो आउं कोन वञी सघियसि। हिन साल बमू इरादो कयो पर मुझे अल्लाह से मंजूर फरमायो आउं अल्हम्दुलिल्लाह जमायत के अंदर वियसि घुमी आयुसि। अॼु 7 ॾींहंनि खां पोइ आउं 8 ॾींहं में दाख़िल पियो थियां थर जे अंदर अछड़े थर जे अंदर खिपरे जे जमायत जे अंदर माशाअल्लाह खिपरे जी जमायत भी हिते मौजूद है। बेहद घणो प्यार मोहब्बत असांखे जमायत खां मिली ऐं थर खां वठी अॼु ॾींहं ताईं माशाअल्लाह रात जा ही पैर थिया आहिनि। हिन वक़्त बि तव्हां सब मानू एतरे जोश वलवले चाहत मोहब्बत से मौजूद है। इन का मथे असा अल्लाह साईं का बी कड़ी नेमत घुरूं जो असा इन रूहानी सफर जो मकसद होंदो है तो मुर्शिद ऐं मुरीद के विच में जो ताल्लुक है उन्हें के अञा वधिक मजबूत कयो वञे उन्हें के अञा वधिक खूबसूरती ॾिनी वञे। मुर्शिद ऐं मुरीद जो ताल्लुक इं है जिं माइट ऐं औलाद जो ताल्लुक होंदो है। मुर्शिद ऐं मुरीद जो ताल्लुक इं है जिं को रहबरी कंदो है ऐं ॿिया माण्हू उन जी पोइ लगी कंदा आहिनि। आऊं पंहिंजे पाण खे इन क़ाबिल त नथो सम्झा त आऊं तव्हांजो को रहबर हुजां पर मुझे रब पाक तव्हांजे दिल में असांजे लाइ जेका इज्जत विधी है जो तव्हां असां गुनाहगारनि खे रहबर करे तस्लीम करियो था उन्हें नेमत जो फ़ायदो वठंदे असीम कोशिश कंदा आहियूं त तव्हांजे अॻियां उहे चंद ॻाल्हियूं रखूं जंहिंमें शायदि अल्लाह पाक असां सां राज़ी थिए अल्लाह पाक तव्हां सां राज़ी थिए। पंहिंजूं त ज़िंदगियूं ही अल्लाह के राज़ी करण लाइ गुज़रनि थियूं छो जो हिकिड़े ॾींहुं क़बर मंझि वञिणो आहे ऐं जॾहिं क़बर में वेंदासूं त असांजो रब असां सां गॾु ऐं उन रब के राज़ी करण जे लाइ दुनिया जे अंदर अल्लाह साईं नेक अमाल कंदो आहे इबादतूं कंदो आहे ताकि आख़िरत में असांखे रब पाक जी जेका खुशनूदी ऐं रज़ा हासिल थिए। सो असांजो मकसद होंदो है तो रूहानी जेको सफ़र आहिनि उन जे अंदर असीं तव्हांजी अहिड़ी तरबियत करियूं जंहिंमें असीं वध में वध तव्हांखे अल्लाह जी ज़ात जे क़रीब आणे सघूं। अल्लाह पाक पंहिंजे कलाम में फरमाए थो वतसिमू हबिलिल्लाह जमीअन वला तफर्रकू अल्लाह जी रस्सी के मजबूती सां पकड़ियो ऐं पाण में छिड़ विछड़ न थियो। इहो असांखे हुकुम आहे इन्हे के अगर आसान अल्फाज में तव्हां वठंदो त अल्लाह जी ज़ात फरमाए थी त जेके बि मुंहिंजा बंदा आहियो जेके मूं ते ईमान आणियो था उहे पाण में सब बंधी ऐं इतिहाद कायम करियो छिड़ विछड़ न थियो पाण में हिक थियो अल्लाह जी रस्सी के मजबूती सां पकड़ियो माना पाण में इतिहाद कायम करियो। ऐं पाण में इतिहाद कीअं कायम कंदो पाण में इतिहाद तव्हां ईअं कायम कंदो जॾहिं तव्हांजे अंदर अल्लाह जो खौफ पैदा थींदो अल्लाह जो खौफ पैदा थींदो तो यकीनन तव्हां अल्लाह जे बंदन सां गॾु शामिल थियण पसंद कंदो अहिड़नि माण्हुनि सां गॾु मिलण दोस्तियूं रखण उन्हनि जी महफ़िलुनि में वेहण पसंद कंदो जिन वटि ज़िक्र इलाही हूंदो। दुनिया में हर तरह जा माण्हू आहिनि किथे तव्हांखे कहिड़ो ज़िक्र मिलंदो किथे तव्हांखे कहिड़ो ज़िक्र मिलंदो पर अगर तव्हांजे अंदर खौफ खुदा हूंदो त पोइ तव्हीं अहिड़नि माण्हुनि सां वेहंदो जिन में अल्लाह जी ज़ात जो ज़िक्र मौजूद हूंदो ऐं उन्हनि सां गॾु वेहण सां तव्हांखे अल्लाह यादि ईंदो। अल्लाह पाक खे यादि करण जे लाइ जेको मौक़ो रब जी ज़ात तव्हांखे असांखे फराहम कयो आहे उहो आहे 5 वक़्त निमाज़ जो। ॾींहं में 5 दफ़ा हू पाक ज़ात जंहिंजो को मट सानी कोन्हे उहा ज़ात मुंतज़िर हूंदी है त मुंहिंजो बंदो मुंहिंजे अॻियां अची झुके ऐं मूंखां कुझु घुरे। ही तो पंहिंजी खुशनसीबी है जो पंहिंजो रब्बुल इज़्ज़त पंहिंजे बंदन जो इंतज़ार फरमाईंदो है त ही जेको 5 वक़्त मूं हिन जे लाइ मुक़रर कया आहिनि त कहिड़ो मुंहिंजो बंदो है जेको मुंहिंजे अॻियां सर्ब सुजूद थी मुंहिंजी बारगाह में हाज़िर थी मुंहिंजे अॻियां पंहिंजा दुख सूर ॿुधाए थो ऐं मूंखां अची पंहिंजी मुश्किलुनि में मदद तलब करे थो ऐं मूंखां अची उहे शयूं घुरे थो जेके आऊं ई उनखे ॾेई सघां थो ॿियो केरु नथो ॾेई सघे। त मेहरबानी करे तव्हां निमाज़ जी पाबंदी कायम करियो
पंज वक्त नमाज कायम करो, अल्लाह जे कलाम के पढ़ो, सिर्फ घर में रखी न छड़ियो, सिर्फ कलमो पढ़ी मुसलमानी न पूरी करो, उन्हें कलमे का पो जेके फर्ज लागू थियंदा अल्लाह जा बंदा अल्लाह जे वास्ते वो फर्ज अदा करो। पेरी नमाज कायम करो, अल्लाह जो कलाम पढ़ो, अल्लाह जे कलाम जे अंदर केतरा अहकामात जिंदगी की गुजार भी है, माँ पी सा की पेश अचबो है, भेड़ भाउ सा केड़ो रिश्तो रखणो है, खल्क सा कीअं ॻाल्हाइबो है, कीअं तव्हां के दुनिया में हलणो है, हिलाल हराम जी तमीज़ छा है, तव्हां के कारोबार कीअं करणो है, हर शय जो तव्हां के अहवाल कुरान मजीद जे अंदर मिले तो, पर शर्त इहा है त तव्हां उन खे उन नियत सा पढ़ो, उन्हें ते अमल करो। अल्लाह जी ज़ात आहे हिदायत ॾियण वारी ज़ात, ऐं कुरान पाक त आहे हिदायत जो किताब, तॾहिं तव्हां उनखे पढ़ंदव त इंशाअल्लाह ताला तव्हांखे हिदायत नसीब थींदी। उन्हें का पोइ असांजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें जी ज़ात मुबारक असां सभिनि जे लाइ शफात जो जरियो है, इन दुनिया में भी आखिरत में। आका जी ज़ात बिना असा जो को चार कोने। असा के खपे त असी पंहिंजे इश्क रसूल के मजबूत करियो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात के पंहिंजे लाइ उसवे असना जेको मुकर्रर कयो वियो अल्लाह पाक जे तरफा, असी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक जेका है उन्हें के पंहिंजे लाइ मशाल राह समझंदे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते अमल करियो, जेतरे कदर थी सके असी पंहिंजी जिंदगी के उन्हें पासे खड़ी वञूं। बाकी जेका जिंदगी अजरी ताईं तव्हां असी गुज़ारे आया आहियूं उन्हें मंझि तव्हां खां असां खां इलाही ख़ताऊं थियूं आहिनि, इलाही गुनाह थिया आहिनि, पर अल्लाह साईं चवे थो त मुंहिंजी रहमत मां मायूस न थियो, मूंखां माफ़ी तलब करियो, आऊं रब तव्हांजी तौबा क़बूल करण वारो आहियां, ऐं आऊं तव्हांजो तमाम ख़ताऊं ऐं गुनाह माफ़ करण वारो आहियां, पर शर्त इहा आहे त तव्हां सची दिल सां तौबा ताइब थियो। सो अचो त अॼु गॾिजी पाण सभु इहो इरादो करियूं त इंशाअल्लाह ताला असीं हाणे पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जो ज़िक्र कंदे गुज़ारी।